मंसूर खान जीअं जेल खां ॿाहिरि ईंदो ऐं उन खां पोइ रहज़न ऐं ककर वारा उन जी सपोर्ट सां शाहनवाज़ खान जहिड़े हिकिड़े हाथी खे लिटाइण जी पूरी कोशिशि कंदा। लेकिन मंसूर खान इहा ई ॻाल्हि कंदो रहज़न ककर वारनि खे जहिड़ो नाहे करिणो, ॻाल्हियुनि जे ज़रिए या ॿाहि पोइना मोटाइणी आहे ऐं जहिड़ो मां जहिड़े जे हक़ में न आहियां। रहज़न ककर वारा चवंदा असां इन शींहं खे लिटाईंदासीं पर हीअ पुलिस जो ज़ोर असांजे मथां वधाए छॾींदो। मसइलो इहो आहे। होॾां वरी जेको आहे मुराद वारा त उअं ई ताड़ में आहिनि। मुराद वारनि खे हाणे आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे बि सचाई जी ख़बर पइजी वेंदी त मंसूर खान बेगुनाह हुयो, सॼो कमु शाहनवाज़ खान शैतान जो हुयो। रहज़न ऐं ककर वारा त यकीन करे चुका आहिनि त मंसूर खान हिकिड़ो हीरो आहे सिंध जो। उहो ग़रीबनि जे लाइ हक़नि जे लाइ आवाज़ु उथारींदो आहे, न कि हू बेगुनाहनि जो खून वहाईंदो आहे। ऐं मुराद खे अञा यकीन नाहे आयो। हाणे तमामु जल्द मुराद जे अॻियां को अहिड़ो वाक़ियो थींदो ऐं मुराद खे बि यकीन इन शइ जो अची वेंदो त मंसूर खान बेगुनाह हुयो, असां नाहक उन जे ख़िलाफ़ु थी वियासीं। पोइ हू बि शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु वधीक हथियार खणंदो। हाणे त माठि करे वेठो आहे। पोइ हू शाहनवाज़ खान जे लाइ ज़मीन तंग कंदो, यानी मुराद। ऐं होॾां जेको आहे सोडल फ़िलहालु हेॾां होॾां पियो पासा हाणे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। जे अपडेट सुठी लॻे त शायदि खुश विला खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।